बेहतरीन अदाकार है। इन जो ताल्लुक़ कंदोकोट सां आहे। पाण इंग्लिश टीचर भी आहिनि ऐं अल्लाह से हयाती ॾे। तव्हां अंग्रेज़ी में नालो लिखाए ॾेखारियो मां तव्हांखे सलाम कंदुसि। ऐं प्यार में हिनखे असां रईस बुज़ट ख़ान बि चवंदा आहियूं। इन जे लाइ जेको आहे सो असांजो सिंधी माण्हू उहो ई अंग्रेज़ी में नफ़रत कंदो आहे, त इन जे लाइ हिन बि परे रहियो आहे। ऐं हिनखे प्यार में असां गोज़ट, पीअण पखी, न टिका टिका नाला, उठ पखी सॾींदा रहंदा आहियूं। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मौजूद ख़वातीन हज़रात त वाहिद रज़ा जी ज़िंदगीअ जो पहिरियों अवॉर्ड वसूल कयो आहे। हिकिड़ी भरपूर तारीफ़ वाहिद रज़ा बेहतरीन आर्टिस्ट असांखे चवंदो सदाई तव्हां सभई अवॉर्ड तव्हां रुॻो खणी वञो न, मूंखे छा मिलंदो? जेको उन्हनि खे नाला यादि नंढी सोरा पान। मां हुनखे सम्झाईंदुमि तूं फ़िक्र न कर, हिकु ॾींहुं ड्रिगे मुंहुं वारनि जो बि दौरु ईंदो। ऐं उहो आयो, आख़िर हिनखे मिलियो अवॉर्ड। ऐं हाणे तमामु बहितरीन कालम निगार आहिनि ऐं सीनियर सहाफ़ी आहिनि। ख़ालिद दानिश साहब गुज़ारिश आहे त अची पंहिंजो अवॉर्ड वसूल कनि कलाकार। साईं ख़ालिद दानिश साहब। साईं ड्रामा निगार भी आहे, राइटर भी आहे ऐं सहाफ़ी भी आहिनि। साईं खे अवॉर्ड वञे पियो। भरपूर ताड़ियूं हिकिड़ियूं। ऐं हाणे तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे, हुनखे घुराईंदासीं 11हों कलाकार अवॉर्ड अची पंहिंजो वसूल कंदी सपना गज़ल। सपना गज़ल साहिबा। सपना गज़ल साहिबा बेहतरीन तमामु बहितरीन आर्टिस्ट आहे, बेहतरीन ज़बरदस्त आर्टिस्ट आहे। इनखे ॾिसी गामू चवंदो आहे कराची कराची आहे साईं। माशाअल्लाह, बड़ी महिरबानी, ख़ुशि हुजो। वॾी महिरबानी। ऐं असां डॉक्टर अफशा रुबाब साहिबा खे चवंदा तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां आयो। अचो अचो प्लीज़, कुझु कमेंट्स ॾींदव, कुझु अगरि ख़्यालनि जो इज़हार करणु चाहियो त तव्हांखे मुकमल इजाज़त आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये इंतहाई मुझे लाइ न सिर्फ़ ख़ुशी त नंढड़ो लफ़्ज़ आहे, पर हिकिड़े फ़ख्र जो लम्हो आहे त मां अॼु तव्हां मुंहिंजा मौजूदु आहियां। असांजे सिंध जा नौजवान, असांजी जनरेशन जा नौजवान जंहिं तव्हांखे नंढपण में स्पेशली पंहिंजे PTV जे उन्हनि अदाकारनि खे जंहिंखे मुंहिंजे घर में ॾाढो वेही इंजॉय कंदा हुया, तव्हां सीनियर आर्टिस्ट अॼु असां उन्हनि खे हिते ॾिसूं पिया। हिकिड़ी रूहानी अटैचमेंट आहे, हिकु दुनियावी अहिड़ी तरह जिस मसइलतनि मां तव्हांखे नथी चवां। हिकिड़ी रूहानी अटैचमेंट आहे पंहिंजे कल्चर सां, पंहिंजी क़ौम सां, पंहिंजी धरतीअ सां, मुल्क पाकिस्तान सां। तव्हां बसि हिकिड़ी नंढड़ी गुज़ारिश आहे जंहिंजे लाइ मां हिते मौजूदु रहिया वॼो। मां तव्हांजी इजाज़त सां तव्हांखे करणु चाहियां त रियल ओरिजिनल जेको सिंधी कल्चर आहे, जेको फिटाई आहे, जंहिंजो असांखे सबक़ु ॾिनो, जंहिंजो कलंदर सबक़ु ॾिनो, जंहिंजो शाह सबक़ु ॾिनो, असांखे हुनखे उजागर करिणो आहे। तव्हांजो किरदारु, तव्हांजी अहमियत, तव्हांजी जो टैलेंट उन सिंध जे धरतीअ खे उजागर करण लाइ तव्हांखे अल्लाह ताला जी हिकिड़ी अमानत आहे। ऐं असां सिंध गवर्नमेंट जा सभु एहलकार, सभु तव्हांजा जेके रिप्रेज़ेंटेटिव्स आहिनि, मिनिस्टर लोकल गवर्नमेंट सैयद नासिर हुसैन शाह साहब जी, या उन्हनि जी जेको आहे सो पर्सनल ख़्वाहिश रही आहे, उन्हनि जा असांखे डायरेक्शन्स आहिनि त पंहिंजे सिंधी कल्चर खे ऐं पंहिंजे आर्टिस्ट खे जेको आहे सो हमेशह असां मोटिवेट कंदासीं। ऐं सिंध गवर्नमेंट तव्हां सां तव्हांजे मान ॾियण जो इंतिहाई मां शुक्रगुज़ार आहियां। थैंक यू सो मच। वॾी महिरबानी मैडम डॉक्टर अफशा रुबाब साहिबा, तव्हां आयो असांजे शो में। ऐं हाणे असां दावत ॾींदासीं अवॉर्ड ॾियण जे लाइ। स्पेशल गेस्ट आहिनि असांजा मिस्टर फज़ल मोहम्मद मंगी साहब, जेके एक्सीएन आहिनि वर्क्स एंड सर्विसिस डिपार्टमेंट सिंध ऐं चेयरमैन आहिनि उस्मान वेलफेयर फाउंडेशन जा। हमारी भरपूर ताड़ियुनि में असांजा स्पेशल मेहमान फज़ल मोहम्मद मंगी साहब। भरपूर ताड़ियूं दोस्तों, ख़बर पई त तव्हां मौजूदु आहियो।